जिते थुले सने जी गाल कोने जिते रात ॾींहं जो ज़िक्र कोने छाए एक रब जाने दो रब जो महबूब जाने पर तय कयो संदन के ला मकान चो उस गल कंदा ला मकान ते वनी वने पुधल रब जो दीदार करे मुझा सुना नबी जन्नत जहन्नम कुलसरात हौले कोसर हर शे के पंजे खिंदार सी मोटी आया उलमा चाहता है रसूलुल्लाह जो मेरा सुभान अल्लाह पर आशिक चवन था त मेराज जी माना आखिरी 5 मिनटन तवज्जो सां ॿुधा अल्लाह कदो दिल ठरी पवे सुभान अल्लाह आशिक था चवन त मेराज जी लफ्ज़ी माना है पंहिंजे हैसियत खां वधीक अता थे भला उन्हनि लिखियो है हिकिड़ो इंडिया जो आलिम माण्हू चयो त बाबा कंहिं ग़रीब जी हैसियत हुजे 500 रुपयनि जी उनके जेकॾहिं को माण्हू 50 लख ॾेई छॾे न त बुज़ुर्ग फरमाइनि था त उहा उनजी हैसियत खां वधीक वारी शइ उनजे लाइ ॼण मेराज आहे उहा उनजे लाइ ॼण मेराज पर ईअं करे चवां त मूं गुनहगार जे लाइ जेकॾहिं असांखे रब नसीब करे पंहिंजे कामिल मुर्शिद जो दीदार थी वञे त दौरे हाज़िरा में इहो मुंहिंजो मेराज बुजुर्ग फरमाइंदा त हर माण्हू खे उनजी हैसियत खां अता थियण इहो मेराज आहे पोइ तव्हां इन ॻाल्हि ते गौर कयो त काइनात जे अंदरि रसूलुल्लाह खां वधीक ॿी कहिड़ी शख़्सियत या हस्ती आहे जंहिंजे लाइ तय कयूं त इहो रसूलुल्लाह जो मेराज आहे पोइ आशिक़ रसूल थो फरमाए त मुंहिंजो नबी जॾहिं उम्महानी साहिब जे घर में आयो न त इहो रसूल जो मेराज न इहो उम्महानीअ जो मेराज आहे मुझे नबी बैतुल्लाह में आयो यो बैतुल्लाह जो मेराज मुझे नबी जिब्रील सा मिलियो यो जिब्रील जो मेराज मुझे नबी आसमान थे यो आसमान जो मेराज मुझे नबी आदम सा मिलियो यो आदम जो मेराज मुझे नबी नबीयन सा मिलियो यो नबीयन जो मेराज मुझे नबी अर्शे मौला ते पहुंचो यो अर्शे मौला जो मेराज मुझे नबी सिदरतुल मुंतहा थे यो सिदरतुल मुंतहा जो मेराज मुझे नबी अर्शे मौला का मते जब रब जो दीदार तो करे अल्लाह जो कुरान के दो सुम्मत ना फतल्ला फकान काब कौसैन औदला मां वेठो जिस मुझे पुनर रब मुखे में जो पाण में करीब थी आसी ये तीर कमान जा पासा थी दान यो मुझे नबी जो मेराज मुझे आका सजी दुनिया के मनाज़ा कंदो अरे मुनके जे सर नबी ने देखो तो बुजुर्गाने दीन फरमाता तो वही हिकड़ी रात ही ए रहमत वाले नबी मेराज कयो तो सजी कायनात के मेराज करायो भाई हिकड़ी रात हुई रज बजी 27 जंहिंमें हुजूर रब जो दीदार करे पूरी कायनात के मेराज कराईंदा आया जंहिं जंहिं मुझे आका के ॾिठो उन जहिड़ो ख़ुदा के ॾिठो मुझे सुहिणे नबी फरमायो त मां मुस्तफ़ा करीम अव्हांखे चवां थो त दुनिया वारो अगरि तव्हांखे मेराज करणो आहे त अव्हां अल्लाह जी निमाज़ अदा कयो पाण खे भी चवां थो तव्हां खे भी चवां थो साईं वारे मूंखे वरी हुकुम कयो अञा 5-7 मिंट हलो 8-10 मिंट दोस्त ॾाढा मोहब्बत सां वेठा आहिनि सुभान अल्लाह चवां थो अल्लाह सेवा जी मोहब्बत खे सलामत रखे मुझे सोने नबी फरमाए त निमाज़ मोमिन जो मेराज आहे जेका शइ अॼु असां वटि मां पाण खे थो चवां अल्लाह सी पहिरीं मूंखे शर्म अता करे रब करीम मूंखे उहा निमाज़ अता करे तवा थी सके तो सभी नेक हुजो बुजुर्ग दरवेश सालिह पर मां हिकड़ी शे जो कायल आहियां त मुंहिंजा भाउ निमाज़ खे निमाज़ करे अदा कर पोइ तोखे ख़बर पवंदी त केतिरो मज़ो आहे सुभान अल्लाह उथ वेह वारी निमाज़ न हुजे जा वरी मस्जिद में बीहूं त हथ बदल हुजनि मां तनक़ीद नथो कयां इहा तंहिंजी ज़हन रखंदो आहियां त जेकॾहिं कंहिंजी सोच अहिड़ी थी पवे त रब अव्हां जे सदके मूं गुनहगार ते बि करम कंदो हिकिड़ा माण्हू अल्लाह अकबर करे बीठा त सही पर उहे वरी मथे पिया ॾिहारींदा भितियूं पिया ॾिसंदा हेॾे पिया ॾिसंदा मुंहिंजा भाउ डॉक्टर इकबाल जो शेर आहे त तेरी निमाज़ कहीं तुझे काफिर न बना दे इकबाल तू झुकता कहीं और है सोचता कहीं और है पर अॼु दावत ॾेई थो वञे पोइ सुभाणे न थिए त मूंखे ॿुधाइजां एक अल्लाह वाले फरमाए तो मुझे बच्चा जेकरे तू चाही तो नमाज मिले न जेकरे तू चाही तो तमाम मिस्र का आजो थी वना सब शयूं नमाज में याद ईंदियूं तई जेकरे चई तो इन का आजो
तो नियत मल तसवर कर मां पंजे करीम रब जे अॻियां थो बि एतिरा वेठा आहियूं हिकिड़ो माण्हू थी चए त यार मूंखे इहा कैफ़ियत मिली आहे जो मां सजदे महिल सोचियो आहे त कंहिंजे आॾो झुकियल आहे सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला त चई वेंदा आहियूं पर ख़बर कोन्हे त कंहिंजे आॾो झुकियल आहियो मां चवां थो मुंहिंजा भाउ हुन निमाज़ खे कामिल बनाइणो आहे उहो बुज़ुर्ग फरमाए थो पहिरीं अल्लाह अकबर करण महिल सोच त तूं पंहिंजे करीम रब जी इबादत जे लाइ आयो हुई हथ मथी तो सना पढ़ बुद्ध नगाल समझ में आई जो सना पढ़ एतरी सिलो पढ़ वरी तवज्जो सा बुद्ध तो सही तो पढ़ा पोचे तो वरी अलहमद दे गौर कर असी रटल अलहमद पढ़ने अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जे को लागी तो शुरू करना पर बुजुर्ग फरमाए तो अलहमद पढ़ बुद्ध बोब पोवरी सूरत पढ़ हाने केड़ी पढ़ा पोवन तू देखो असो रुको में वो तस्बीहात पढ़ सुभान रब्बिल अजीम उन जा वरी तरीके का नुस्ल ते घणा चक्कर दो पढ़ा टे पढ़े में पंज पढ़े में सत पढ़े में इन पासे तवज्जो कर वरी समी अल्लाह लिमन हमद ने मथा तो कर रब्बना लकल हमद चवणो आ वरी तो कोई सजदे में वणणो आ वरी सुभान रब्बिल आला तो मजे कन्नन सा बुध तो पढ़ा पियो वरी तवज्जो कर त घणा चक्कर दो पढ़ा टे तो पढ़ा पंज तो पढ़ा सत तो पढ़ा वो बुजुर्ग फरमाए तू वांदो थी तो के ॿियो कम याद अचे पर जॾहिं तू निमाज़ खे निमाज़ ई न सम्झंदे न त मुंहिंजा भाउ दुनिया जा सभु कम निमाज़ में याद ईंदा पोइ मुंहिंजे करीम रब जा रहमत जा मलाइका चवंदा हे दुनिया वारो जे अल्लाह जे ज़ात जे आॾो अॼु झुकण जे लाइ इबादत जे लाइ आयो हुई अॼु हुन रब सां बि ठगी इन इबादत खे शानदार बनाइण जो तरीक़ो ई इहो आहे त तू नफ़िलनि मथां नफ़िल भली न पढ़ जरूरत कोने तो सॼो ॾींहुं मुसल्लो ते बीठो हुजे जेका न फर्ज़ी निमाज़ तो के रब नसीब करे थो न उनखे निमाज़ रब जो फर्ज़ सम्झी अदा कर अल्लाह जे ज़ात जे आॾो झुक वॾे पुछल रब जे बारगाह में अच उनखे फ़ाइदो छा मिलंदो अल्लाह तुंहिंजे क़ल्ब में हिकु अहिड़ी क़ुवत अता कंदो जो तूं दुनिया वारनि जे आॾो पिनड़ खां बची पवंदे हिन हुन खां टिजण खां बची पवंदे ॿियनि जे मोहताजी खां बची पवंदे इहो ज़हनी हलियो वेंदई के वडेरे के जागीदार के ज़ालिम जी चमचागिरी कया जने तू कायनात जे कादर जे हवाले थी वेंदे न वो दुनिया वारन का जान छुटी पवंदई यकीन कर यो मुझो ईमान आ मुंहिंजा भाउ तू पंज ॾींहं है तू रब जे हवाले न थी इन सभिनी कमनि खां जान छुटी पवंदई जिनके अल्लाह वारो समझी उनके आस्थान ते वींदो ही न अॼु बि मुंहिंजे पीर जे दरवाज़े ते हल दरगाह मशवरी शरीफ ते वञ दिल पर साईं ॿियनि बुज़ुर्गनि ते वञ इहे हज़ारे माण्हू छिकिजी छो ईंदा ॾिसण जे लाइ बेताब हूंदा आहिनि रुगो बुज़ुर्गान दीन ही कंध मथे करे रुगो नज़र खणी निहारींदा आहिनि त माण्हुनि खां छिरक निकिरी वेंदा आहिनि वजन जी कैफ़ियत पैदा थींदी आहे तोखे ख़बर आहे भई अल्लाह वारा अल्लाह जा बाना हिननि खे रब खे राज़ी कयो दुनिया खां ख़ुदा हिननि खे बेनियाज़ करे छॾियो अॼु इहे चवंदा मुंहिंजा करीम रब झुकबो बि तुंहिंजे आॾो रोइबो बि तुंहिंजे आॾो शेख सदी जो ग़ालिबन कोला काफ़ी टाइम अॻे पढ़ियल आहे थी सघे थो मुमकिन आहे ग़लति हुजे के ॿिए जो हुजे उन चयो त मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत अजीब आहे नालो पुछो कि भला छो पियो चई निहारे थी त दुनिया ते नज़र पियो विझां न त जेके सुबुह खां शाम ताईं ज़ालिम आहिनि जेके दुनिया में राशि आहिनि जेके दुनिया में दुनिया वारनि जा थी करे एतिरा अयाश बणिजी विया आहिनि जो उन्हनि जे शराब ज़बान ते बीठो आहे जेके दुनिया में कॾहिं बि हिकु सेकंड जे लाइ बि पंहिंजे रब जा नथा थियनि निहारे चयो मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत अजीब आहे जो सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं मूं नज़र डोड़ाई त उहे सभु टहकड़ी दे खिलंदे नज़र आया ऐं मौला जेके तुंहिंजा बाना ॾिठव न उहे मुसलनि ते झुकंदे रोते नज़र आया आधी रात जो दुनिया सुधी पई आहे ओ बेनियाज़ रब उहे घर जो बिस्तरो छॾे उन अयाशी जे ॾिठ खे छॾे थधे पाणी सां वज़ू करे तुंहिंजे बारगाह में मुसलो विछाईंदा आहिनि अखियुनि में लुड़क वेंदा अथनि उहे चवंदा मुंहिंजा मौला तुंहिंजे ज़मीन ते मूं जहिड़ो गुनहगार कोन्हे को ख़ुदा जो कसम खणी थो चवां हे मुंहिंजे नबी जा
वञे मिटीअ मां बि पुराने दौर में ॿुधो अल्लामा ॾाहिरी साहब खां के 20-25 साल पहिरीं साईं फरमाइनि था त असांजे पाड़े जो बुजुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जॾहिं सेवण में आयो न त पाण चवंदा हा त मूंखे मुंहिंजे मुर्शिद हज़रत बाबा इब्राहिम करबलाई नसीहत कई हुई त कलंदर उन जॻह ते वञ उस्मान जिते बेदीनीअ जो अॾो हुजे उन जाइ ते वञ मां मुस्तफ़ा करीम मुंहिंजे सुहिणे नबीअ जे उन दीन जी ख़िदमत वञी कर चए थो त मां जॾहिं सेवण में आयुसि नज़र ड्रोड़ायमि त हिकिड़े पासे बाज़ार हुस्न लॻी पई हिकिड़े पासे उहे कासाई नज़र आया जेके माण्हूअ जो गोश्त फुकुई ऐं हलाए छॾींदा हुआ ॿिए पासे ॿिया कठोर नज़र आया एतिरा ज़ालिम माण्हू जो मूं कलंदर इरादो कयो त सेवण में पाण चए थो त जॾहिं मां रहियुसि त साईं फरमाए थो त पहिरियां ॾींहं आहे त हिकिड़ो माण्हू ड्रोड़ंदो आयो अची सुहिणे उस्मान मरवंदी जे कन में ॻाल्हाई